डी चौक इस्लामाबाद ते हिकु भेरो ॿीहर एहतजाज शुरू थी वियो आहे। सेक्रेटेरिएट जे मुलाज़मनि बैदि वापडा जे मुलाज़मनि बि वापडा कंपनियुनि जे मुजवज़ा निजकारीअ ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हयो। मुज़ाहिरीन वापडा हाइड्रो यूनियन जा हथनि में झंडा खणी शदीद नारेबाज़ी कंदे वापडा मुलाज़मनि खे बेरोज़गार करण वारे अमल ख़िलाफ़ शदीद एहतजाज कयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त वापडा जे निजकारी करण सां 1 लख खां वधीक मुलाज़िम बेरोज़गार थी वेंदा ऐं संदन घरनि जा चुल्हा विसामी वेंदा। हुकूमत खे घुर्जे त इदारे जी सलाहियत ऐं कारकर्दगी बहितर करे ऐं उन्हीअ खे ख़ानगाइण खां पासो कयो वञे। मुलाज़मनि खे बेरोज़गार कयो वेंदो त पोइ एहतजाज जे दायरे खे वसी कयो वेंदो। असां सिपको सखर जे तरफ़ों वापडा हाइड्रो यूनिट जे साथियुनि सां गॾु हिते आया आहियूं पंहिंजा हक़ वठणु, पंहिंजे वापडा मुलाज़िमनि जा हक़ वठणु। जेको ही हुकूमत IMF जे चवण ते इहे इदारा विकिणी रही आहे, इन जी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था। मरण घड़ीअ ताईं एहतजाज कंदा रहंदासीं। जेतिरे ताईं ही निजकारी तो हथ नथो खणे पियो तेतिरे ताईं असां पंहिंजो एहतजाज पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन जे तरफ़ों कंदा रहंदासीं। 1.25 लख ख़ानदान बेरोज़गार थे, 1.25 लख ख़ानदान सां केतिरा ई लख माण्हू एहतजाज करनि। डी चौक ते वापडा मुलाज़मनि एहतजाज कंदे हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वापडा जे निजकारीअ जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। ॿी सूरत में हू मुतालबनि जे मञता ताईं एहतजाज जारी रखंदा। कैमरामैन बिलाल सां गॾु गौहर गांगरो, सिंध TV न्यूज़, इस्लामाबाद।